रगूं थियूं रबाब। ज़िक्र जी फ़ज़ीलत। हिन हज़रत अबी बिन कैब जे वाक़े सां अयां थिए थी। हदीस पाक में आहे त हज़रत अबी बिन कैब रज़े फ़रमाइनि था त हिकु दफ़े मूंखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अबू अल मंज़र ही हज़रत अबी इब्ने काब जो लक़ब आहे। छा तूं ॼाणी थो त किताबुल्लाह जी कहिड़ी आयत सभिनी खां वधीक अज़ीम आहे? मूं अर्ज़ु कयो त अल्लाह ऐं उन जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई बहितर ॼाणंदड़ आहिनि त उहा कहिड़ी आयत आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पुछो त तूं ॼाणी थो त तुंहिंजे वेझो किताबुल्लाह जी कहिड़ी आयत सभिनी खां वधीक अज़ीम आहे? मूं चयो त अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। सूरह बकर आयत नंबर 255 यानी पूरी आयतुल कुर्सी। हज़रत अबी बिन कैब चवनि था त उहो ॿुधी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो दस्ते मुबारक मुंहिंजे सीने ते हयो ऐं फ़रमायो त अबू अल मंज़र खुदा करे तुंहिंजो इल्मु ख़ुशगवार थिए। मुस्लिम मशकूत शरीफ़ जिल्द ॿियो हदीस नंबर 634। उहे ज़िक्र जा करिश्मा आहिनि जेके इंसानियत जे रूह खे नूरानी ग़िज़ा बख़्शे दिलि खे शीशो ठाहे छॾीनि था। नफ़ी असबात जो तरीक़ो नाफ़ दुन खां ला जो नालो खणिजे आसमान जी तरफ़ वञिजे, उतां खां हे दिमाग़ ते हणी इल्ला साॼे तरफ़ कुल्हे ते हणिजे, पोइ इल्लल्लाह जी ज़रब दिलि ते लॻाइजे। ईअं हिकु तस्बीह सुबुह शाम ज़िबां सां वरजाइजे। जेकॾहिं वधीक शौक़ु हुजे त 3000 ताईं पहुचिजे। रगूं थियूं रबाब। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।